सिंध के मुख्तलिफ ज़िलनि में लोकल गवर्नमेंट के निज़ाम बाबत संगीन सवाल उथारींदड़ इंतजामी कार्रवाई साम्हूं आई है, जिते गैर हाज़ुरी और मुक़ररिन के कानूनी हैसियत ते शक की बुनियाद ते 40 सेक्रेटरीज़ के मुअत्तल कयो वियो आहे। सिंध लोकल गवर्नमेंट बोर्ड तरफां 7 अगस्त 2026 ते जारी कियल नोटिफिकेशन मूजिब मुख्तलिफ यूनियन काउंसिल्स और यूनियन कमेटियुनि में BPA 11 जा मुक़रर कियल 40 सेक्रेटरीज़ फौरी तौर मुअत्तल कया विया आहिनि। मुअत्तली जो बुनियादी सबब मुसलसल गैर हाज़ुरी और मुक़ररिन जी कानूनी हैसियत बाबत शिकायतों और शक ॼाणाया विया आहिनि। मुअत्तल थियल सेक्रेटरीज़ जो तालुक कराची, हैदराबाद, लाड़काणो, सखर, जैकबाबाद, दादू, बदीन, थरपारकर, सांगड़, खैरपुर, जामशोरो, ठठो, सिजावल, घोटकी, शिकारपुर और शहीद बेनज़ीराबाद समेत मुख्तलिफ ज़िलनि सां आहे। नोटिफिकेशन मूजिब मुअत्तली वारे अरसे दौरान उन्हनि ऑफिसरनि जो हेडक्वार्टर सिंध लोकल गवर्नमेंट बोर्ड मुक़रर कयो वियो आहे। पर मामलो रुगो मुअत्तली ताईं महदूद न आहे। सिंध बैंक के लाॻापियल यूनियन काउंसिल्स और यूनियन कमेटियुनि जा सरकारी अकाउंट फौरी तौर मुंजमद करण की हिदायत कई वई आहे, जॾहिं त नादरा के लाॻापियल अमलदारनि जूं सरकारी नादरा IDs ब्लॉक करण लाइ चयो वियो आहे। साॻे वक़्तु लोकल फंड ऑडिट और लाॻापियल रीजनल डायरेक्टर्स के हुक्मनि ते सख्ती सां अमल दरामद यकीनी बणाइण की हिदायत कई वई आहे। हाणे अहम सवाल इहो आहे त उहे 40 सेक्रेटरीज़ आख़िर केतिरे अरसे खां गैर हाज़िर हुआ, संदन मुक़ररिन जी कानूनी हैसियत ते शक जा बुनियाद कहिड़ा आहिनि ऐं छा जांच दौरान गैर कानूनी मुक़ररी या सरकारी इख्तियारनि जे ग़लत इस्तेमाल जा वधीक मामला भी साम्हूं ईंदा। इन्हनि सवालनि जा जवाब वधीक जांच और सरकारी कार्रवाई खां पोइ वाज़े थींदा। मुअत्तल कयल समूरनि UC सेक्रेटरीज़ की लिस्ट अवां सिंध वॉइस जे वेबसाइट ते ॾिसी सघो था।